सिविलियन डिवोशन सेंटर वारो तंहिंखां घोड़ाबाड़ी डिस्ट्रिक्ट सटा खां ॻाल्हायां पियो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह जो दौरु आहे उहो सोशल मीडिया जो दौरु आहे। अॼुकल्ह काफ़ी चैनल जेके आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि सोशल मीडिया ते ऐं बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। पर हिकु ॿियो चैनल अनकरीब जेको आहे तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे जेको CN न्यूज़ जे नाले सां हूंदो। इन जी तमामु जेका टीम आहे उहा असां पाण ज़ाती तौर ते सुञाणूं, हिकिड़ी बहितरीनु टीम आहे। महिनत कंदड़ माण्हू आहिनि उहे जेके आहिनि अॻु में ई जेके बि पंहिंजे इर्द गिर्द जा मसइला आहिनि मुल्की या जेके ज़िले सतह जा आहिनि या लोकल सतह जा मसइला आहिनि उहे उजागर कंदा रहंदा आहिनि। असांखे उमेदु आहे त हीअ जेका न्यूज़ आहे हर सोशल मीडिया प्लेट ते इंशाल्लाह छायल हूंदी ऐं हितां जा जेके मसइला हूंदा उहे उजागर थींदा। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम रूसा है और आज मैं जिस जगह बैठी हूँ ये CN चैनल का एक बहुत अच्छा स्टूडियो है और जो इसकी टीम है वो बहुत अच्छा काम करती है और जिस मतलब ये डिस्ट्रिक्ट में काम कर रही है और इलाकाई ख़बरें जो है वो देती है तमाम लोगों को, तमाम इलाकों में, तमाम डिस्ट्रिक्ट्स में जा रही है। ये टीम बहुत अच्छी है, बहुत काम कर रही है। आप सबसे रिक्वेस्ट है इस CN चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, फॉरवर्ड करें और इसको आगे से आगे लोगों तक पहुँचाएँ। मुंहिंजो नालो सतार बहिराणी आहे ऐं आउं हिकु सोशल वर्कर आहियां। दोस्तो हींअर जंहिं इदारे में चैनल में वेठो आहियां CN चैनल तमामु बहितरीनु कमु करे पियो, करंट इशूज़ ते कमु करे पियो ऐं पंहिंजे डिस्ट्रिक्ट ऐं सिंध लेवल ते कमु करे पियो। ऐं मुंहिंजे चाहींदड़नि, मुंहिंजे दोस्तनि सभिनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त हिन चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो। तव्हांजी वॾी महिरबानी।